अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिलसिलो अल्हम्दुलिल्लाह। सभिनी खां पहिरीं भलीकार चवंदा तव्हां सभिनी खे अचो त क़ुर सिखो सिंधी में। कुझु मेंबर्स आहिनि असां वटि कुझु ॾींहंनि खां पोइ आया आहिनि, उन्हनि खे भलीकार चवंदा। अ, महिरबानी उन्हनि जी, वरी असांखे जॉइन कयो अथनि। अल्हम्दुलिल्लाह। सूरह निसा जो असांजो टॉपिक हो। अॼु पढ़ंदासीं, कोशिशि कंदासीं कि 43 खां वठी आयत नंबर 43 खां वठी 50 ताईं पूरी करे सघूं, पर साईं सां डिस्कस थियो त आयत तमामु टॉपिक तमामु डिघो आहे। तमामु कोशिशि कंदासीं त कंप्लीट करे सघूं। जज़ाकल्ला ख़ैर साईं। को सवाल हुजे, को फीडबैक ॾियणो हुजे त प्लीज़ आख़िर में असांखे ज़रूरु ॾिजो, महिरबानी। जज़ाकल्ला ख़ैर। ओवर टू यू साईं। साईं, वॾी बिस्मिल्लाहिर महिरबानी रहमानिर रहीम। एक्सप्लेन करण जी। इनशा ताला पाण शुरू कयूं था पिया। ॻाल्हि आहे त हिन में जेके मुख्य टॉपिक आहिनि, हिकु शराब जी ॻाल्हि अचे थी पई, ऐं उन में निमाज़ जे वेझो न वञो, इहा सभिनी खे ख़बर आहे आयत जी। ऐं उनखे थोरो ॾिसंदासीं अलाह पाक जा लफ़्ज़ क़ुर पाक में कहिड़ा आयल आहिनि। ॿियो तहारत ॾिसंदासीं, माना गुस्ल आया तमामु। इहे अहिड़ा इशूज़ आहिनि या अहिड़ा मामला आहिनि जेके हर घर जा मामला आहिनि। ठीकु, पर थी सघे थो काफ़ी माण्हुनि खे पूरी तरह ख़बर हुजे त कहिड़ा हुकुम कीअं आयल आहिनि, पर मुमकिन आहे त कुझु माण्हुनि खे पूरी तरह ख़बर न हुजे। त कोशिशि कंदासीं अॼु त कुझु शयूं कवर कयूं। सभु थी नथी सघनि, कुझु कवर कंदासीं इनशा ताला, अलाह जी मदद सां इनशा अज़ीज़। रुकू नंबर 7 आहे पंहिंजो इनशा ताला। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमईन, आमीन या रब्बल आलमीन। मां तव्हां हिकिड़ी थोरी नंढड़ी ॻाल्हि शेयर कयां थी हलण खां पहिरीं। त सूरह निसा जीअं शुरू थी आहे त सची ॻाल्हि इहा आहे त इन्हनि आयतुनि में या त छो जो फ़िक़ही मसइला तमामु घणा आहिनि उन जे करे, या वरी ॿी बि हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त छा त सूरह बक़रा सूरह आल इमरान वारा जेके टॉपिक्स आहिनि न, इहे असां बार बार पढ़िया आहिनि, त उन में काफ़ी नॉलेज आहे, मिले पई थी। पर सूरह निसा में किथे कंहिं कहिड़ी ॻाल्हि लिखी आहे तर्जुमनि में या तफ़सीरनि में, कंहिं ॿी ॻाल्हि लिखी आहे ग़लति काई बि न आहे, या ईअं नथो चए त ग़लति आया, सही सही तर्जुमा जेके बि सही आहिनि। पर हुन में छा त टॉपिक तमामु घणा आहिनि, इन करे का शइ कलेक्ट कंदे न ॾाढो माना हक़ीक़त मां लफ़्ज़ जेकॾहिं चवां ग़लति न हुजनि त ॾुखियाई लॻे ॾाढी। पर अलाह साईं जी महिरबानी आहे, कोशिशि कई आहे त अलाह साईं करे शल जेका बि कोशिशि कयूं था पिया उहा अलाह साईं शल क़बूल फरमाए इनशा ताला, ऐं सही हुजे। अलाह साईं शल ज़बान हीअ जेका, हीअ मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो त हीअ जेका दुआ घुरूं था पिया न, मूंखे अलाए छो हिन हिन सूरह निसाए में अॻे त ख़बर त कीअं हुजे, पर हिन जी बार बार ज़रूरत पए थी पई त रबी इश्रह ली सदरी वयसिर ली अमरी वयसिर ली अमरी। अलाह साईं असां लाइ आसान कजांइ इहो कमु, छो जो ॾाढो ॾुखियो आहे। क़ुर पाक जा लफ़्ज़, उन्हनि जी सही इंटरप्रिटेशन वॾी चैलेंज आहे। ऐं अलाह पाक असांखे शल सही जेका इंटरप्रिटेशन आहे उहा पाण पंहिंजी हिदायत सां असांखे नसीब फरमाए, तफ़सीर में जेका कढूं सम्झूं इनशा। रबी यसिर वला तुअसिर वतमिम बिल ख़ैर। आयत मुबारक आहे 43 नंबर पहिरियों, इहा ई काफ़ी वॾी आयत आहे, ऐं हिन में काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। कहिड़ियूं, पाण थोरो हिन आयत खे ॾिसूं था, हिते तर्जुमे ते नथा वञूं। या इहो लज़ीन आमनू, इहा सभिनी खे ख़बर आहे, माना जी ए ईमान वारो, ए उहे जिन ईमान आंदो, सिंपल। तफ़सीर में जेकॾहिं लिखियलु हुजे ए उहे जिन ईमान आंदो, उहे सम्झो लफ़्ज़नि जा प्रॉपर जो तर्जुमो आहे। पर जेकॾहिं कहिड़ो हुजे ए ईमान वारो, उहो बि सही तर्जुमो आहे, ईअं न आहे त को हुन में ग़लती आहे। उहो मजमूई समरी आहे हिन शइ जी। ला तक़रबु सलात, हिन ही ॿ जेके एरो आहिनि न, इनखे थोरो ॾिसजो। ही ॿ एरो शुरू किथां आहे, त शुरू छा थी चवे, ला, हीअ बि ला, ला माना न, न कर थो करे अलाह पाक। कहिड़ी ॻाल्हि न कर थो करे, उहा आयत थी चए तक़रबु सलात, त क़रीब थियणु निमाज़ जे। व अंतुम, अंतुम माना तव्हां,
सुकारा, ही लफ़्ज़ अहम आहे, नशे में हुजो। हता जेसी ताईं तालमु मा तक़ूलून, इहो अॻिते माना सिखंदासीं। पर अलाह पाक चए थो न वेझो वञो निमाज़ जे, जॾहिं तव्हां हुजो नशे में। हल, वला जुनुबन, ऐं न छा, जुनुबन जॾहिं तव्हां हुजो जुंबी। अॻिते सिखंदासीं, इहा आयत ईंदी। पोइ हिन सां वरी आयत चए थो हिकिड़ी ॻाल्हि ॾिसणी आहे, इला, माना ही जेको आहे हुकुम, इला जॾहिं ईंदी त माना अॻिते ईंदो त सवाइ हिन ॻाल्हि जे, माना पोइ तव्हां वेझो वञी सघो था निमाज़ जे। माना जुनबी हुजो त वेझो न वेंदव, पर ओही ॻाल्हि इहा छा आहे उहा सम्झंदासीं। पोइ वरी हिकिड़ो ॿियो टॉपिक ईंदो हेठि, व इन कुन तुम मरदा, जेकॾहिं तव्हां जो बीमार आहे सफ़र में, इहो तव्हां सम्झी इनशा अलाह ताला उहा ॻाल्हि ईंदी, इनखे सम्झिबो। आख़िर में अलाह पाक चवे थो पियो आयत में, इन अलाह कान अफ़ूवन गफ़ूरा, अफ़ूवन, तमामु अहम ॻाल्हि आहे हिते सम्झण जी। तव्हां जेको बि खणी ॾिसो आहे, तोसां पढ़ी वञ हेसि ताईं, इन अलाह कान गफ़ूर रहीम, इन अलाह कान, काफ़ी जेके लफ़्ज़ अचनि था पिया, ठीकु। त हिते अफ़ूवन ऐं गफ़ूर ॿई लफ़्ज़, इन्हनि जी जेका अहमियत हूंदी न, उहो ॾिसंदासीं छा। छो जो रिलेशन छा ईंदी आहे, ॻाल्हि पहिरियों कहिड़ी थी, अलाह पाक पंहिंजी सिफ़त कहिड़ी थो बयानु करे, इहा सिर्फ़ु उहा ॻाल्हि आहे। आयत जो तर्जुमो, ए ईमान वारो, हीअं लाइन बाय लाइन। आयत हिकिड़ी ई आहे, अञा पूरी न आहे, इहा डॉट डॉट्स माना अञा अॻिते हलंदी, हितां शुरू आहे। त उहो ग्रीन जेको आहे न, ही ग्रीन माना जेको, जेकॾहिं असां क्लिप कयूं टे चारि कागज़नि खे, ठीकु आहे, त हे पहिरियों कागज़ आहे, मथो मथो हे ईंदो, उन खां पोइ हेठि ॿिया ईंदा। अरे जॾहिं ख़तमु थींदी आयत, उनजे पोइ ॻाढ़ो नंबर क्लिप ॾींदी, माना उहा ख़तमु थी वई आयत। हीअ माना हाणे हितां शुरू थी आहे। ए ईमान वारो, ला, न तक़रब सलात, छा न कयो, तव्हां वञो वेझा, तक़रब सलात, तव्हां वञो वेझा निमाज़ जे। ओ ही ता ग्रीन में आहे न, ता माना तव्हां, या तूं बि थी सघे पई, जेकॾहिं हिन में वाव न हुजे हा त, ठीकु। न तव्हां वञो वेझा निमाज़ जे या निमाज़ खे, कॾहिं, वन तुम सुकारा, जो या जॾहिं, यानी ही ॻाल्हि थी वई, उन हालत में जो तव्हां हुजो नशे में, उन वक़्तु निमाज़ खे वेझो न वञो, नशे में। ऐं नशो कहिड़ो हूंदो अॻे जेको कंदा हुआ, शराब हूंदो हो आम, माना महफ़िल में हलंदो हुयो। यानी तव्हां वञो वेझा निमाज़ जे नशे में हूंदे, ईअं चई सघिजे थो पियो। जेसी ताईं तव्हां सम्झो जेकी तव्हां चओ था। हाणे हिन में शराब जो इनकार कोन आयो आहे, त तव्हां शराब ई न पीओ। पहिरीं आयतुनि में हिकिड़ी असां पढ़ी, हुन में आयो हो त शराब में फ़ाइदा आहिनि, पर घणा नुक़सान आहिनि। हाणे हिते वरी रुकावट अची वई, कहिड़ी, शराब त पीओ था, पर जेकॾहिं तव्हांखे नशो हुजे, ऐं जेसी ताईं सम्झो तव्हां न जेकी तव्हां चओ था या ॻाल्हायो था या पढ़ो था, तेसी ताईं निमाज़ ते न वञो। हिन में बैकग्राउंड में चवनि था पिया त कुझु आहे कि असाब सगोरा पढ़नि पिया त कंहिं हिकिड़े असाब सगोरे, मां हिन करे नालो कोन थो खणां जो किथे इहो नाला जेके आया आहिनि, उन में जी हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ जो ज़िक्र हो त उते का महफ़िल हुई, पर कंहिं हिकिड़े तफ़सीर में लिखियो आहे त इहो ज़रूरी न आहे, छो जो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़, हज़रत अली साईं ऐं ॿिया के असाब सगोरा जिन जो हुन में महफ़िल में ज़िक्र आहे, उहे, या हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह ताला ने, माना के असाब सगोरा अहिड़ा हुया जेके शराब भले आम जाम हलंदो हुयो, पर उहे न पीअंदा हुआ। त इन करे, पर को बि हुयो मौक़ियो, निमाज़ में का थोरी कंहिंखां आयत में जेको सूरह नास आहे, उन में हिकिड़ी आयत में लफ़्ज़ तब्दील थी वियो, उन सां माना तब्दील पई थिए। चवनि था त उन ते पोइ हीअ आयत आई, जॾहिं
महसूस थी वियो त इहो ग़लति थियो आहे, त पर अलाह पाक आयत नाज़िल कई त जेसी ताईं तव्हां सम्झो जेकी तव्हां चओ था पिया। भई हाणे हिकिड़ो माण्हू ॾिसो न, माण्हू आयत ग़लति थी वई न, इहो सही न आहे, ठीकु थियो। हाणे ही लफ़्ज़ जेके आहिनि, ला, इहो तमामु अहम आहे। ला नाहिया हिन खे चइबो। हीउ जेको तक़रबु आहे न, इन सां गॾु आयो आहे ला। ला तक़रबु, ला नाहिया चइबी। ला नाहिया छा थींदी आहे? उहा ला जेका न कर जो हुकुम करे त हीअ शइ न कई। हिकिड़ी ला थींदी आहे आम, कहिड़ी? तव्हां ठीकु आहियो? न, ला, मां ठीकु न आहियां। हीउ किताबु तव्हांजो आहे? ला, हीउ मुंहिंजो किताबु न आहे। हुकुम न आहे हिन में, पर हिते हुकुम आहे। अलाह पाक हुकुम थो करे, ला तक़रबू, न वञो वेझो निमाज़ जी, माना इहा अलाह नाहिया थी। हाणे तक़रबू जो जेको लफ़्ज़ आहे, हिन सां लफ़्ज़नि खे सम्झंदासीं इनशा ताला हिकु हिकु करे। तक़रबू लफ़्ज़ जेको आयो आहे हिते क़ुर पाक में, इहे सभु हिते ॾिसो था, तक़रबू, 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 तक़रबूने, तक़रबू, तक़रबू, उहो हिते आयो आहे तक़रबू हा, हिते आयो आहे तक़रबा। ईअं ई आहे। हाणे इनखे ॾिसो, सिखूं थोरो। ही सूरतुनि जा नाला लिखियल आहिनि, उन्हनि में कोन था वञनि। ॻाल्हि छा आहे त तक़रबू हा या तक़रबू या तक़रबा, इहे ई टे ई आहिनि न। इन्हनि जे सभिनी जे अॻियूं तव्हां ॾिसो ला लिखियल आहे। ला, 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 अल्लाहु अकबर। हाणे इहो ॾिसणु खपे, इहो रिसर्च जो हिकिड़ो टॉपिक आहे फॉर एग्ज़ाम्पल, त भई ही कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन लाइ अलाह पाक चए थो त इन्हनि जे वेझो न वञो। जेकॾहिं ला कढी छॾियऊं त छा थींदो? वेझो वञो। वेझो वञो। अलाह पाक ला आंदी आहे हिते क़ुर पाक में, न वञो वेझो। कंहिंजे न वञो वेझो? जेकॾहिं हिन में ॾिसंदासीं त हिते पहिरियों ॻाल्हि अची वई आहे हुदूद अलाह आहे। इन्हनि खे क्रॉस न कयो, इन्हनि जे वेझो न वञो हदुनि जे, मतां गुमराह थी वञो। ख़बरदार, अलाह जूं हदूं आहिनि। ठीकु। हिन में जे चऊं था पिया तक़रबू हुन, हुननि औरतुनि जे वेझो न वञो। न वञो कंहिंजे वेझो? हुन, हुननि औरतुनि जे। कहिड़ो टॉपिक आहे? हता 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 यतहुरन, जेसि ताईं पाक थियनि। हीउ जेको हैज़ ऐं निफ़ास थींदो आहे, उन में नापाकाई हूंदी आहे। जेसि ताईं तड़ न कनि तहारत जो, तेसि ताईं हुनजे वेझो न वञो। ठीकु थियो। हिन में छा आहे? न वेझो वञो कंहिंजे सलाह जे, निमाज़ जे। पर एसि ताईं आयत पूरी कोन्हे का, ला तक़रबु सलात, न वञो न वेझो निमाज़ जे। इहो थींदो क़ुर खे कटिणु, जेको असां लास्ट टाइम पढ़ी आयासीं न, त अलाह पाक चवंदो इन्हनि क़ुर खे कयो पुरज़ा पुरज़ा। उहो इहो आहे पुरज़ा पुरज़ा। जेकॾहिं माण्हू को हिते बि चवे ला तक़रबु सलात, क़ुर में आयो ला तक़रबु सलात, ला तक़रबु सलात, अस्तग़फिरुल्लाह बि। हालांकि ही आयतूं बि पूरियूं न आहिनि, पर हिन में इहो आहे त हिते जेकॾहिं मक़सदु ख़बर पए थी पई, ऐं असां आयत जे तर्जुमे ते वञूं बि कोन था, पर जेकॾहिं असां हीउ छो चऊं था ला तक़रबु सलात, इन सां गॾु हीउ चवणु लाज़मी आहे। नथा चऊं त माना ई ग़लति निकिरे। तुम सुकारा, जॾहिं तव्हां हुजो सुकारा। अलाह पाक जेका इहा कंडीशन आई आहे न, उहा कंडीशन सां कनेक्ट न थींदी हेसि ताईं ही लफ़्ज़ चवणु माना क़ुर खे ग़लति पढ़णु, बसि सिंपल ॻाल्हि। ॿियो छा चइजे वधीक कलास चवणु। ठीकु। इहो असां पढ़ूं था पंहिंजे हिन साए में हिते हींअर। हुन खां पोइ आयो आहे न वेझो वञो कंहिंजे अल फवाइश, फाशी जे वेझो न वञो। फाशी ईअं न चवां त कयो न अलाह पाक, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जंहिं अलाह पाक लफ़्ज़ जेको इस्तेमालु कयो आहे त उन्हनि जे वेझा न वञो। कमाल आहे। इन लफ़्ज़ में हिकिड़े लफ़्ज़ ते सॼो क्लास थी सघे थो पियो, ऐं क्लास थी सघनि था पिया। माना ख़राबी जे वेझो ई न आहे वञणो, करणु त परे रहियो। वाह। भला तक़रबू कंहिंजे माल यतीम, यतीम जे माल जे वेझो बि न वञो। खाइण त परे जी ॻाल्हि आहे। ऐं हिते भला तक़रबुन हिन में आयो आहे ऐंदी भला तक़रबुन। हिन में हिकिड़ी ॻाल्हि या हिन में महफ़ूज़ आहे तक़रबूनी। हाणे
इन में त सूर यूसुफ जो आहे, इन जो तर्जुमे सां मतिलबु निकिरंदो न, की थोरो फ़िलहालु छॾूं था पिया, पर इहो बि इनकार आहे, इन जे वेझो न वञो, छा कहिड़ो बि उनखे पोइ हिन में ला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो ई न वञो, ग़ैर शरई तालुकात रखो ई न। ला तक़रबु माल यतीम, हे ॿीहरायो आहे साॻी शइ, हिकिड़ी हिन अनाम में 152, ॿी हिन में अल इसरा में 36 नंबर। अलाह पाक वला तक़रबु माल यतीम जे लाइ 2 दफ़ा चयो आहे। ऐं यतीम जे माल जी असां वटि का अहमियत आहे? यतीम थींदो माना ॾाढो सवलो कमु थी वियो माल फॿाइण, आहे ई कोन हुनजो को वेझो आई। सुभान अलाह, जेके जेको अमल वणे करे, क़ुर पाक हे थो चए, ऐं 2 दफ़ा चयो अथई। पोइ हिन में वरी जेका आहे ही अल बकर ऐं आराफ़ में, हिन जो अलॻि अलॻि छो न लिखियो आहे? ही ॿई सामूहिक हिन जे छो लिखिया आहिनि? कमाल जा ॻाल्हियूं। त अल बकर में साईं पढ़ी आया आहियूं कहिड़ियूं? या अलाह पाक चयो आदम अलैहिस्सलाम खे त तूं ऐं तुंहिंजी घर वारी वञो, वञी जन्नत में रहो, उतां खाओ पीओ जितां बि जेका दिलि चवेव। हा, भला तकरबा, ऐं तव्हां ॿई, हिते तकरबू छा आहे? सभु क़ुर पाक में अरबी ॿोली में हिक जे लाइ ईंदो आहे तूं। फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं हिक खे हिकु, जेकॾहिं असां छॾींदा आहियूं सिंधी में, हिक खां मथे जेके हूंदा त माना हिकिड़ो माण्हू, बाक़ी ॿिया माण्हू जेतिरा बि आहिनि। अरबी में ॿिनि लाइ अलॻि लफ़्ज़ आहे। हिते जमा जो आहे तकरबू माना जमा, इहे थींदा टे या टिनि खां मथे, तॾहिं थींदो आहे जमा। ॿिनि में, सिंधी में, अंग्रेज़ी में, कंहिं बि ॿोली में ख़बर न आहे, पर सिंधी में अंग्रेज़ी में जमा, 2 माण्हू आया माना जमा थी वियो। हिकु सिंगल आहे, 2 जमा। अरबी में 2 जमा न आहिनि। अरबी में छा चवंदा आहिनि हुनखे? मुसन्ना चइबो आहे। 2 मुसन्ना चइबो आहे। ऐं जमा छा थींदो? जॾहिं वाव अचे। ठीकु। हाणे ही आहे ॿिनि जे लाइ, तव्हां ॿई न वञो वेझो हिन शजर खे, वण खे या वल खे। इहे साॻिया लफ़्ज़ अल एराफ़ में बि आहिनि, 19 में, इहे बिल्कुलु एग्ज़ैक्टली सेम। अलाह पाक ज़िक्र बकर में कयो आहे, उते बि कयो आहे। ठीकु थियो, हलूं था अॻिते। वला तक़रबु कंहिंजे? सलाह जे। ही तमामु अहम ॻाल्हि अथव। थी सघे थो कंहिंखे ख़बर हुजे, पर मां त जेसिताईं पढ़ियो कोन तेसिताईं ख़बर कोन्हे। असला लिखियो पियो आहे हिते, अलिफ ही जेको आहे इहो आहे हमज़तुल वस्ल। इनखे पढ़िबो छा? साईं को हिन ही लफ़्ज़ पढ़े, जेके कंहिंखे मालूम हुजे त अनम्यूट करे, हिन जो लफ़्ज़ कीअं पढ़िबो ही। ऐं हिंट ॾियां मां, इनखे छा पढ़ंदासीं? असलवात, इनखे पढ़ंदासीं असलात। अस्सलात, अस्सलात असलात, माशा अल्लाह, बहितरीन। असलात खैरुम मिनन नौम, मिनन नौम। या असलात। जेकॾहिं तव्हां पढ़ंदव असलवात त ग़लति आहे, छो जो हीउ जेको आहे न, हिनखे अलॻि खंजेरिया चवंदा आहिनि अरबी में। हीउ जेको आहे हिनखे, हुनखे आवाज़ खे डिघो करिणो आहे, पर लाम जे आवाज़ खे, वाव जेके न। त हिते तव्हां ॾिसो, वाव साकिन आहे। साकिन छा हूंदा, हुनखे पढ़िबो न आहे। त थींदो, ऐं ही असलात छा आहे? हिनखे ता मरबूता पिया, ता मरबूता सभई मुअनिस न हूंदा आहिनि, छो जो उसामा लफ़्ज़ जेको आहे उहो मर्द जो आहे, ता मरबूता आख़िर में आहे। हमज़ा, हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु, या ॿियो को बि हमज़ा हुजे नाले में, ॿारनि जा नाला आहिनि, उहे मर्द जा नाला हूंदा आहिनि, उहे मुअनिस न हूंदा आहिनि। त सभु ता मरबूता हरू भरू बि 100% मुअनिस न हूंदा आहिनि, पर 95% मुअनिस हूंदा आहिनि। ईअं खणी सम्झिजे, अलाह आलम। ठीकु। त ही वाहिदा हिकिड़ी, सलाह माना हिकिड़ी निमाज़, ऐं मोनस लफ़्ज़ आहे ता मरबूता जे करे। ठीकु थियो, इहो छा थियो लफ़्ज़? असला। ऐं इनखे वाह साकिन करे पढ़णो आहे। हलो अॻिते था हलूं। असलावात, ही थियो सिंगल मथऊं, त जमाओ छा थींदो? निमाज़ूं छा चऊं? ही आहे निमाज़, ही आहे निमाज़ूं। हाणे हिनखे कीअं पढ़ंदासीं? कोई बि सही। असला पढ़ंदासीं असलाते, या पढ़ंदासीं असलावाते?
इनखे पढ़ंदासीं असलवात। छो जो ही जेका हिन वाव खे ज़बर बि आहे हिते कुझु न ज़बर वग़ैरह फतह जेका आहे न, हिनखे ही जेका आहे न, ही वधाइण जो आहे न, उचार वधाइण जे लाइ ही जेका अलिफ आहे, इहो नंढड़ो अलिफ खंजेरिया चइबो हुनखे, इहो वाव जे मथां आहे एक्चुअली, छो जो वाव जी जेका ही फतह आहे न, उन जे मथां आहे। त हिनखे पढ़िबो ही, ओ सॉरी, ही वाव साकिन न आहे, हिनखे चइबो वाव साकिन न आहे। असलवात, ए वाव खे फतह आहे, साकिन न आहे। हिनखे थोरो करेक्ट कयूं साईं प्लीज़। साकिन न आहे, रहिजी वियो आहे हिन में, न आहे। ओके, ऑलराइट, ठीकु थियो। छो जो लफ़्ज़ क़ुर पाक जो जॾहिं सिखूं था त पढ़ूं बि सही न पोइ। हा, ठीकु थियो न, पाण हिन ते आहियूं। ही पढ़िबो वाह साकिन न, हिन करे वाह पढ़िबो, पर ही जमा वाह, इहो पोइ इहो बि मुअनस आहे। ठीकु आहे, असलवा। हाणे ही ॿ लफ़्ज़ कुदरती क़ुर पाक जे हिकिड़े आयत में ॿई गॾु आया आहिनि। कहिड़ी में? अल बकर में 238 नंबर आयत। उहा चए छा थी? हाफ़िज़ु अला सलात, हाफ़िज़ु अला सलावात वसलातिल वुस्ता। ही सलात लिखियल आहे, हिनखे वाह हुन सां लिखणु खपे। जो ॿियो ही जेको आहे न स्टाइल, हीअ क़ुर पाक वारी मसहफ़ उस्मानी वारी न आहे, असल हीअं आहे, लिखणो हीअं। पर हिन जॾहिं फॉन्ट चेंज कयो आहे त हीअ बि चेंज थी वियो आहे, इन करे। पर बहरहाल हिन में हिकिड़ी इहा चङा इहा त हिनखे पढ़िबो ईअं, वसलात, वाव कोन्हे, ॾिसो था। ऐं हिन में वाव आहे, हे पढ़िबो अलसलवात। ठीकु आहे। अलाह पाक छा फरमायो हिन आयत में त निगहबानी करियो। निगहबानी, निगहबानी जेको हूंदो आहे उहो केरु कंदो आहे? असां सिक्योरिटी वारा बि निगहबानी कंदा आहिनि। ॿिया जेके चवंदा आहिनि फोर्सिस वेही निगहबानी कंदा आहिनि। फोर्सिस खे माना का बि ग़लति थियणु न ॾिबी। निमाज़ जे लाइ निगहबानी कबी त हिन में ॿ टे शयूं अची वयूं थियूं। न त हाणे कोन था ॻाल्हायूं हींअर। हिकु टाइम जी पाबंदी अची वञे, टाइम माना पंजी वक़्तनि उहे पढ़ण बि लाज़मी हुजनि। उन में वरी ॿियूं ॻाल्हियूं बि अची वेंदियूं, तरीक़े सां पढ़जनि। भई हिकिड़ो माण्हू जेकॾहिं किथे चौकीदारी करणु वेठो आहे, उहो सुम्हे पियो हुजे त पोइ कीअं थींदो? निगहबानी करणी आहे निमाज़ुनि जी, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे न। सभिनी निमाज़ुनि जी निगहबानी कयो, वसलातिल वुस्ता, विचीन जी ख़ासि तौर ते जेका असर जी निमाज़ आहे। चवंदा आहिनि त मौत जो जॾहिं टाइम ईंदो त उहो इंसान खे जेको नज़र ईंदो, भले शाम जो मौत अचे या सुबुह जो मंझंदि जो, खणी 40 डिग्री सेंटीग्रेड मंझंदि हुजे, पर उनखे ईअं असर नज़र ईंदी। उन खां पोइ मुफ़सरनि या आलिमनि खे ॿई ॻाल्हियूं बि कयूं, हिन में टाइम त कोन्हे, पर इहा ॻाल्हि ज़रूरी आहे चवणु। असर जो टाइम इहा ॼण शाम अचण वारी आहे। शाम माना सिज लहंदो, ॾींहुं पूरो थी वेंदो। असर ऐं सांझी जे में न, सिज लहण में, सांझी न, सांझी त निमाज़ थींदी आहे, पर असर ऐं सिज लहण में तमामु थोरो टाइम हूंदो आहे। ऐं असांजी ज़िंदगी बि ईअं ई आहे। असर पूरो थियो, जो टाइम पूरो थियो। ठीकु। पर निगहबानी करियो सभिनी निमाज़नि ते, ऐं ख़ुशूसन विची निमाज़ ते, ऐं अलाह फरमाबरदार, ऐं अलाह लाइ फरमाबरदार थी बिहो। असलवात जमा, वसला मुफ़रद। मीम छा जे लाइ आहे? मुफ़रद माना सिंगुलर, हिकु न, हिकु थींदो वाहिद, हिकु काउंटिंग में ईंदो आहे। हीअ असां ते ॻाल्हायूं था सिंगुलर प्लूरल। इन करे असां ॾाढी ग़लती कंदा आहियूं। तव्हां क्लासनि में ॾिसंदो भई अरबी जा क्लास हलंदा आहिनि, जेके असां सिंधी ऐं उर्दू वारा कंदा हुजनि न, वाहिद ऐं जम। हक़ीक़त में वाहिद सही न आहे, सिंगुलर एंड प्लूरल, मुफ़रद जम। ठीकु। ॿियो आयो आहे अंतुम सुकारा। वह सभिनी खे ख़बर आहे, वरी अंतुम ईंदो। ही महिरबानी करे थोरो स्लाइड सम्झण जी कोशिशि कजो। मां अॼु ही स्लाइड कई आहे, इन खां पोइ हिन में ही घणा आंदा आहिनि? अंत, अंती। अंत माना हिकु मर्द, तूं, तूं, अंत माना तूं। अंती माना तूं औरत हिकिड़ी। अंतुम मां ॿुधायो त टे या टिनि खां मथे जमो थींदा जॾहिं बि, त अंतुम टे मर्द माना तव्हां, हीअं असां इशारो कंदा आहियूं। अंतुन माना तव्हां औरतूं, टे
या 3 खां मथे। ॿ न हूंदियूं, ॿिनि खे अंतुन न चवंदासीं। ॿ मर्द हूंदा हुनखे अंतुमा न चवंदासीं हीअं करे, ओ सॉरी अंतुम न चवंदासीं ॿिनि मर्दनि खे। ठीकु। ॻाल्हि छा आहे त ही घणा लफ़्ज़ आयल आहिनि हिते, अंत, अंती, अंतुम, अंतुन। इहो थोरो रिदमिक यादि करणु खपे। अंत, अंती, अंतुम, अंतुन, अंत, अंती, अंतुम, अंतुन। छो यादि करणु खपे? अहिड़ा 14 ईंदा जंहिंमें ग्रामर जो थींदो आहे त उनमें लफ़्ज़नि जी असांखे ख़बर पवंदी। अलैहिम ईंदो आहे न, हिम छो? अहिड़े नमूने सां इहा ईंदा, फजअलहुम हुम छो? इहे सभु असां पढ़ंदा हुआसीं। अंत, अंती, अंतुम, अंतुन, अॻिते हलंदासीं छो। इहे छा आहिनि? इहे दमीर आहिनि। अॻिते आयो आहे अंतुम सुकारा। ओहे सुकारा आहे। ही सुकारा छा आहे? ही जमा आहे। नशे में हुजो तव्हांजे लाइ चयो न, त पोइ उनजो लफ़्ज़ बि सुकारा ईंदो। हिकिड़ो माण्हू हुजे हा त तूं जेकॾहिं नशे में हुजी, कंहिंखे मां चवां भई तूं जेकॾहिं नशे में आई या हुजी, त चवंदा आहिनि सकरान। न, उहो जेको नशे में हुजे। द वन हू इज़ ड्रंक और इंटॉक्सिकेटेड। ठीकु थियो। हाणे इहो सुकारा जेको लफ़्ज़ आहे, इहो हिन आयत में जेका असां पढ़ूं था पिया 43 सूर अनिसा जी, उन में बि आयो आहे, सूर अल हज में बि आयो आहे। अल हज सूरत काऊं नंबर आहे। असां सभु हाजी साहिब हूंदा आहियूं, ऐं जेके हाजी साहिब हज करे रहिया आहिनि, उमिरि त सभिनी कयो हूंदो। हज जी सूरत क़ुर पाक में कहिड़ी आहे? असां हज ते त वेंदा आहियूं, ॾाढियूं तयारियूं कंदा आहियूं, एहराम, सफ़र, बुकिंग, हे हो। हज जी का सूरत बि आहे क़ुर पाक में? उहा पढ़ी वञूं, उहा पढ़ी ॾिसूं। उहो न। इमाम ॾिसियो आहे किताब ते लिखियो पिया हीअं वञो हीअं, पर उहो कंदासीं बसि, छो उमिरो सही थी वञे, हज सही थी वञे बसि। छा छा खणी वञिणो आहे? हज जी सूरत न आहे पढ़णी, उहा सिखूं न। काई नंबर आहे हज जी सूरत? कंहिंखे आइडिया हुजे? कंहिंखे बि? 22 साईं। पोइ 22 हिन जी 2 नंबर आयत आहे। अलाह पाक हिते सुकारा जो इस्तेमालु। ऐं अलाह पाक चए छा थो, जंहिं ॾींहुं उनखे ॾिसंदव, कहिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे? उहो क़यामत वारे ॾींहं जी। सभु का उन ॾींहुं छा थींदो? सभु का खीर पीआरींदड़, माउ खीर पीआरींदड़, जंहिंखे खीर पीआरींदी हूंदी तंहिंखे दहशत खां विसारे छॾींदी। माउ खे मारे वेझो खीर न छॾे ॿार जो, चवंदी मां ॾींदीमांसि। मां ॿ सूरज ॾींहं कहिड़ी ध्यानु। पेज पे है? पेज जी साईं। है? जी साईं। कंहिं ॻाल्हाए पियो कुझु? हा, अच्छा। माउ सभिनी खे ख़बर आहे, नंढिड़ो खीर घुरंदो, हुनखे पीआरींदी हूंदी, दुनिया बि विसरी वेंदसि, पर जेको क़यामत जो ॾींहुं हूंदो त उहो खीर पंहिंजे ॿार खे विसारे छॾींदी। एॾी दहशत हूंदी त पंहिंजी जान जे लाइ। ऐं सभु का ॻिभ वारी, जेको माउ जे पेट में ॿार आहे, मरी पवंदी बि तेज़ न हलंदी। ॿार जो पंहिंजो ख़तमु थी वेंदसि ॻाल्हि, खाईंदी बि हुन लाइ, पीअंदी बि हुन लाइ, जीअंदी बि हुन लाइ, जेको पेट में आहे। पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं ईंदो, उन ॾींहुं हुनखे विसारे छॾींदी। अल्लाह। ॻभ वारी पंहिंजे ॻभ खे किराईंदी, चवंदी बेज़ारी आहे, मूंखे न खांबी, पंहिंजी ज़ात मूंखे वधीक प्यारी आहे। हीअ त कहिड़ी हालत आहे? ऐं तूं ॾिसंदे वतरनास सुकारा, ऐं हिते अचे थो सुकारा। ऐं तूं ॾिसंदे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या इहो जो ख़बर न आहे, इहो हिन में आहे त जनरल आहे या हुनमें, असां हिनखे नथा वञूं हिते, पर ऐं तूं ॾिसंदे माण्हुनि खे बेहोश, वमा हुम बिसुकारा, तूं माण्हुनि खे ॾिसंदे नशे में आहिनि, तूं नशे में न हूंदा, पोइ ईअं छो हूंदो? वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद, पर अल्लाह जो अज़ाब सख़्तु आहे। माना क़यामत जो ॾींहुं शुरू थियो, अज़ाब आहे इहो। अल्लाह अकबर। उहो त सभिनी लाइ हूंदो न। भले ईमान वारो मोमिन हुजे, हुनजी बि हालत हूंदी। भले हिकिड़ी तहजुद गुज़ार हूंदी माई, न, हर क़िस्म जी नेकी कई हुजे, पर क़यामत वारे ॾींहुं सभु विसरी वेंदुसि। अल्लाह अकबर। केॾी असांखे, अल्लाह अकबर, केॾी छा ॻाल्हि कजे, रहम कजे अल्लाह पाक सां ते बसि। अॻिते हलूं। हाणे इहा ॻाल्हि अची वई, असां हेसि ताईं सिखी आयासीं, ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा हत्ता तअलमू मा तक़ूलून, जेसि ताईं तव्हां
सम्झो नथा जेको चओ था। हिन ते हिकिड़ी ॻाल्हि थी वई। ॿी ॻाल्हि अलाह पाक चए थो वला जुनुबन, ऐं न की जनाबत में, यानी तड़ जी हालत में, नापाकई जी हालत में। तड़ जी हालत कंहिं थींदी आहे? मर्द जो जेको आहे जॾहिं बि हमस्ती थी हुजे, या ॿी हालत में बि जेको आहे नापाकई थी हुजे, उन वक़्तु तड़ फर्ज़ आहे। असां चवंदा आहियूं इहा ख़बर आहे, पर हिते जेको क़ुर पाक चए थो पियो, तॾहिं माण्हू जुंबी थिए थो पियो। इहे ॻाल्हियूं आहिनि। त अलाह पाक चए थो उन हालत में छा न वञो कंहिंजे निमाज़ जे वेझो। पर इला, हिन में हिकिड़ी कंडीशन अची वई आहे, इला सवाइ, सवाइ हुनजे जो आबिरी सबीलिन, गुज़रो रस्ते खां। इहो सवाइ अची वियो। पोइ इन में कीअं कजे, जेसिताईं त न वञे निमाज़ ते, त पोइ छा अलाह पाक चयो हता तेसीं तव्हां तड़ करियो। हता तख़्त ग़ुस्ल न कंदा आहियूं। आम आम जेकॾहिं पाकाई जो ऐं नापाकाई जो ग़ुस्ल न बि हुजे, त हूअं बि ग़ुस्ल चवंदा आहियूं असां तड़ खे। ॿई ॻाल्हियूं आहिनि। ग़ुस्ल अरबी में आयो आहे, तड़ सिंधी लफ़्ज़ आहे। जेसीं ताईं तड़ न कयो, जेसीं ताईं तड़ कयो तेसि ताईं वेझा न वञो, ईअं थींदो। ठीकु थियो? यानी इन हालत में जो हुजो तव्हीं इंटॉक्सिकेटेड या नशे में, तेसि ताईं हुनजे वेझो न वञो। ठीकु। हाणे हिकिड़ी थोरी ॻाल्हि इहा आहे, थोरो हिनखे गौर सां ॾिसजो, अलाह साईं ख़ैरु करे। ईअं आहे त हिन में ॻाल्हि इहा थी कजे जो किन खे इहो एतिराज़ थींदो आहे त ईअं न कजे। मां तव्हां थोरो क्लियर कयां थो त मां चवणु छा थो चाहियां। ॾिसो क़ुर पाक जी आयत आहे न, वला जुनुबन, हिते लिखियल हुयो वला तक़रबु सलात व अंतुम सुकारा हता तालमुन मां तकुन, जेसिताईं तव्हां कयो था पिया वला जुनुबन, ऐं जुनुबन, हिन में को मतिलबु ई कोन थो निकिरे अदरवाइज़। वला जुनुबन, पर निकिरे थो। क़ुर में जेको इहो व आयो आहे न, हीउ व ऐं, माना ही हिनखे चइबो आहे अतफ। छा थींदो आहे त ही उहा पुराणी ॻाल्हि खणी ईंदो आहे, इन जे बजाए जो इहा साॻी ॻाल्हि अलाह पाक क़ुर में हिते वर्जाए। सुभान अलाह। छड़ो हिकिड़ी शइ चई छॾी जेका इन सां रिलेट करे पई, पर ॿी ॻाल्हि साॻी सम्झबी। कहिड़ी साॻी सम्झबी? उहो जेको अलाह पाक फरमाइबो आहे वला जुनुबन, इनखे कीअं सम्झबो? हीअं सम्झबो त वला ऐं न तक़रबु सलात व अंतुम जुनुबन। ॻाल्हि क्लियर थी? हाणे एहतियात छा करिणो आहे, उहो इहो आहे त ही जेके लफ़्ज़ आहिनि न, ही सम्झाणी जे लाइ आहिनि। ही ब्रैकेट में क़ुर जा लफ़्ज़ न आहिनि। इन करे क्लियर कट लिखणु खपे त भई ही क़ुर जा लफ़्ज़, ही ब्रैकेट में जेके आहिनि क़ुर जा लफ़्ज़ न आहिनि। अलाह पाक जे क़ुर पाक जा लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? वला जुनुबन। पोइ हिते ॾिसो वला जुनुबन, इहो क़ुर पाक। ही फ़क़ति सम्झाणी आहे त ही जेको वाव आहे, इन जो मतिलबु छा थो निकिरे, उहो हिन सां कनेक्ट थो करे, बसि एतिरी ॻाल्हि आहे। हिनखे छा चवंदा आहियूं असां? हर्फ़ अत्फ। ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। हाणे आबिरी सबील छा आहे? अलाह पाक कहिड़ी इजाज़त ॾिनी आहे? भई जुनबी हुजो त नमाज़ खे त न आहे वेझो वञिणो, पर सवाइ हिकिड़ी ॻाल्हि जे जेकॾहिं तव्हां उतां गुज़रो था त, हाणे आमिरी सबील माना गुज़रो जमा जे लाइ, गुज़रो कंहिं जाइ तां। सबील माना को रस्तो, कंहिं जाइ तां रस्ते तां गुज़रो था पिया, त जुनबी हुजो त भले गुज़री वञो। इहो थियो छा आहे त जनाबत जी हालत में हूअं पाक कंहिं पाक जॻह तां लंघण जे बाबति इहा आयत आहे। किन सफ़र लिखियो आहे, सफ़र जी ॻाल्हि न आहे। वल्लाहु आलम से अगेन अगेन वल्लाहु आलम। जेको मां सही चवां थो पियो उहो सभु अलाह जे तरफ़ां आहे। जेकॾहिं ग़लती थिए थी त मुंहिंजी पंहिंजी ग़लती आहे। अलाह से हुनखे माफ़ फरमाए। मुंहिंजी पंहिंजी ग़लति सम्झा, अलाह से हुनखे माफ़ फरमाए। पर चवण जो मक़सदु इहो आहे त हिन में तफ़सीरनि में इहो अचे थो पियो त किन असाब सगोरनि जे घरनि जा दरवाज़ा मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में खुलंदा आया, वेझा वेझा हुया न हुन में। त खेनि पाणी जी जॾहिं राति जो ज़रूरत पवंदी या कंहिं वक़्तु बि, त उन्हनि खे मस्जिद मां लंघणो पवंदो हुयो। हाणे जुनूबी जी हालत में न उहो असां सगोरनि खे महसूसु थींदो हुयो त इहो कीअं वञे, त चवनि था त उन हालत जे पेश नज़र हीअ आयत लथी आहे, या आयत जो इहो टुकड़ो लथो आहे। उन खां पोइ इहो बि किताब में हक़ाइक़ुल क़ुर में मां हुतां कढियो आहे त
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला जे घर जे दरवाज़े खां अलावा ॿियनि असहाबनि जे घरनि जा दरवाज़ा जेकॾहिं मस्जिद जी ॿी तरफ़ खुलनि पिया उहे बंदि कराए छॾिया, माना दरवाज़ा ॿिए तरफ़ खुलनि त जीअं हुनखे लंघणो न पियो था मस्जिद। ऐं जुनबी खे चवनि था पिया त मस्जिद में विहण बि न खपे। ठीकु आहे, मजबूरी आहे, मुसाफ़िर किथे वेठो आहे, सभु ॿार चाह में वेठो आहे, जेसि ताईं तण जो पाणी मिले अछा तेसि ताईं वेठो हुजे। अलाह पाक इस्लाम खे दीन खे आसान कयो आहे। कुझु कानून ज़रूर आहिनि, पर जेकॾहिं का मजबूरी अची थी वञे त अलाह पाक रिलैक्सेशन बि ॾाढी ॾिनी वञे न, असां मुंझी पवंदा आहियूं। बहरहाल साईं ग़लति कमु कुझु न कजे। रवायतूं साईं कुझु रवायतुनि में बीबी फातिमा जो दरवाज़ो चयो वेंदो आहे त उनखे बंदि न करायो रसूल करीम। मुमकिन आहे साईं, मुमकिन आहे ईअं हुजे, बेशक सही था चओ तव्हां, अलाह बहितर थो ॼाणे, ईअं बि थी सघे थो पियो, बेशक। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते आयो आहे पाकाई जे लाइ हुकुम छा जो आयो आहे, गुस्ल करण जो। हदीस मुबारक आहे जो रेफरेंस हिते आहे, उन में हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला फरमायो आहे, उन्हनि जे ज़बानी आहे, वल्लाहु आलम। हाणे मक़सदु त असां ॾिसो हुन में पोइ सम्झण जी कोशिशि कंदासीं। नबी करीम ऐं हदीस शरीफ़ जो तर्जुमो चैट जीपीटी कयो आहे। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे चैट जीपीटी ते, त हुन इहो तर्जुमो कयो। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी लाइन थो ॿुधायां मां हीअ, हुन में लिखियो त हज़रत आयशा बीबी सिद्दीक़ा ज़ौजा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां ई न चवंदा आहियूं, असां चवंदा आहियूं अमड़ आशा। त इन करे मां उहो मां चयो ठीकु आहे, त हुनखे मां नोट न कयो। पर हिते हेठि लिखियलु हुयो, फॉर एग्ज़ाम्पल हीउ सॼो इहो जेको लिखियलु हुयो न, हिन लिखियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जनाबत मां गुस्ल फरमाईंदो हो त सभ खां पहिरीं पंहिंजा हथ धोईंदो हो। मां हुनखे लिखियोमांसि, मुंहिंजो इहो रेस्पेक्ट में असां हुया लिखंदा आहियूं, इनखे मुंहिंजो प्लूरल में हुया लिखी ॾे। जॾहिं चेजीपीटी वापसि मोकिलियो जेको आहे त हुया न, हुन सम्झो अलाए छा, हुन ही खे हा खे ज़ेर ॾेई छॾी, हिया कई, मूं चयो न इनखे हुया करे छॾ, त हुया करे सॼो टाइप करे ॾिनई। एॾो सवलो कमु थी वियो आहे, सॼो टाइप करे पेश करे, तॾहिं हुया जेको आहे न, हीअ कैपिटल में लिखियलु अथव, हुया हुया हुया, ऐं इहो हिन सही कयो। हाणे इन में चयल छा आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम, अल्लाह सिंह मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जनाबत मां गुस्ल फरमाईंदा हुया त सभ खां पहिरीं पंहिंजा हथ धोई वठंदा हुया। सभ खां पहिरीं हथ धोइबा, पोइ जीअं निमाज़ लाइ वज़ू कयो वेंदो आहे तीअं वज़ू फरमाईंदा हुया। यानी जेको बि निमाज़ जो वुज़ू आहे, निमाज़ जो वुज़ू कीअं थींदो आहे, पहिरीं पाण हथ 3 दफ़ा धोईंदा आहियूं, पोइ गुरड़ी कंदा आहियूं, पोइ नक में पाणी विझंदा आहियूं, नक खे बाक़ाइदा साफ़ु कबो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ मुंहुं धोईंदा आहियूं, उन खां पोइ सॼी बांह धोईंदा आहियूं ठुठियुनि ताईं, उन खां पोइ खॿी बांह ठुठियुनि ताईं, उन खां पोइ मसह कंदा आहियूं अध मथे जो, उन खां पोइ जेका कननि जे पुठियां हीअ जेका आहे न, हीअ इहा ख़ुश्क रहिजी वेंदी आहे वुदू में, मुंहं जे में, इनखे बि आलो करिणो आहे। ऐं हीअ जेके कननि जूं आहिनि इनखे बि कोशिशि करे आलो करे हिनखे मसह कंदा आहियूं। मसह में इहा शइ बि शामिलु हूंदी आहे ऐं कंधु बि शामिलु हूंदो आहे, हीअं कंदा आहियूं या हीअं कुझु बि। हुन खां पोइ पंहिंजा पेर धोइबा आहिनि, सॼो हथु, पोइ खॿो पेर, त इहो वुदू आहे। पोइ पंहिंजे आङुरियुनि खे पाणी में विझी उन्हनि सां वारनि जे पाड़नि में मथे जेको आहे न हलाल फरमाईंदा हुया, त जीअं मथो जेको आहे, छो जो वारनि में पाणी ईअं तकिड़ो न वेंदो आहे न जेसि ताईं उनखे विझिजे न, उनखे माना मथे खे पूरो पुसाईंदा, जीअं हर वाल इनशा ताला जेको चऊं था सही हुजे ख़ुदा करे, हर वार आलो थी वञे। पोइ पंहिंजे सॼे जिस्म ते पाणी वाहींदा हुया, जेके लफ़्ज़ आहिनि हदीस मुबारक जा, पोइ हिनखे पाण सम्झंदासीं इनशा। सॼे जिस्म ते पाणी वाहींदा हुया, बसि इहो वुदू थी वियो। हाणे हिन जेको लिखियो आहे न, त 3 बुक, हिन में लिखियो त मथे ते 3 बुक पाणी ॼारींदा हुया। त वल्लाह आलम केतिरी मूं पढ़ियो या ईअं बि हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे, ख़ुदा बहितर थो ॼाणे, त 3 बुक चइजनि, या जेकॾहिं 3 अॼुकल्ह जे हिसाब सां खूंजा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल 3 खूंजा हणी माण्हू, या जेतिरो बि पाणी माण्हू हणे जीअं आलो थी वञे। 3 बुक जो मक़सदु इहो थींदो त कम अज़ कम इहो सुनत मुबारक माण्हू 3 खणी दफ़ा करे त आलो मथो कजे लाज़मी। ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि। सॼे जिस्म ते पाणी हारण जी ॻाल्हि कीअं आहे, त 3 दफ़ा बदन ते पाणी हारण, इहे ॿिनि किथे तफ़सीरुनि में या हदीस मुबारक जी किताबनि में इहे शयूं लिखियलु आहिनि, त 3 दफ़ा बदन ते पाणी हारण माना पहिरीं सॼे पासे खां कुल्ह जे मथां 3 दफ़ा हारण, जे खूंजो आहे या कुझु बि आहे, बाल्टी मुंहिंजे अॻे
तड़ कंदा हुआ, या नलको हुजे हुन जा हेठां वहे त 3 दफ़ा सॼे पासे पाणी वहाए ऐं 3 दफ़ा खॿे पासे खां। ॿी ॻाल्हि इहा आहे त मां पढ़ियो हिकु ॿिनि जायुनि ते बाक़ाइदे इहो, त वुदू दौरान तफ़सीरुनि में त जेकॾहिं पेर नथा धोइजनि, ठीकु, त बि ख़ैरु आहे। उन्हनि खे जेकॾहिं तव्हां मुकमल तर माण्हू थी थो वञे त पोइ जेकॾहिं माण्हू पेर धोई ॿाहिरि निकिरे थो न होदी मां या गुसल खाने मां, तॾहिं बि ठीकु आहे, पोइ पेर धोइजी आहे, माना उनखे आख़िर में बि धोई सघे थो पियो। ठीकु, उन खां पोइ ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे त जेकॾहिं हीअ त आम तड़ आम गुसल आहे त आम ईअं ई आहे, पर जेकॾहिं असां याने जनाबत जो तड़ कजे थो पियो त उहा अलाए छो मूंखे किथे नज़र कोन आई आहे, पर असां शुरू खां ॿुधो आहे ऐं काफ़ी दफ़ा पढ़ियो मूं हूंदो किथे, पर वुदू में जॾहिं निड़ी में पाणी विझी ग़रारा करणु त जीअं पाणी हेठि बाक़ाइदे निड़ी में पुॼे, इहो तमामु अहम आहे। मूंखे अलाए छो नज़र कोन आयो आहे, जेकॾहिं कंहिं दोस्त खे हुजे त प्लीज़ ग्रुप ते शेयर करे, सिंधी में, उर्दू में न साईं प्लीज़, अंग्रेज़ी में, अरबी में या सिंधी में। वुदू में निड़ी में पाणी विझी ग़रारा करणा आहिनि, जीअं पाणी ने ताईं पुॼे, ऐं नक में पाणी अदर ताईं पुॼे, ऐं किथे का हीअ जेका हॾी आहे न, किथे कंहिं मुंहिंजे ख़्याल में ईअं बि लिखियो आहे त न इन हॾी ताईं पाणी पुॼे नक में, 3 दफ़ा इन करे विझबो आहे जो मुकमिल आलो थी वञे ऐं कोई बि वार नक जो ख़ुश्क न रहे। हाणे अॼुकल्ह त शावर आहिनि न, उन्हनि में मथे ते ऐं सॼे बदन ते पाणी हूअं ई हारजी थो वञे, वला आलम, पर माण्हू नियत जेको आहे न, पोइ बि सुनत जी करे शावर जो पाणी बि पहिरीं मथो आलो करे पोइ 3 पासे न वहाइजे, 3 पासे न वहाइजे त तड़ त थी वेंदो, सुनत अदा थी वेंदी, कमाल न आहे, इनशा। उन खां अलावा ॿी ॻाल्हि इहा त जेको हदीस मुबारक पढ़ीसीं उन में बिस्मिल्लाह जो ज़िक्र कोन, भई कंहिं ॿिए हंधि इहो आहे त बिस्मिल्लाह पढ़णु खपे। वुदू खां पहिरीं माना आम वुदू असां कयूं या तड़ कजे, बिस्मिल्लाह पढ़िजे, छो जो हुन में वुदू कजे थो न। टीं ॻाल्हि, हिकिड़ा माण्हू सोचींदा आहिनि मां तड़ करे आयो आहियां, हाणे मां को क़ुर या निमाज़ छा भला मां ॿीहर वुदू कयां या तड़ में मुंहिंजो वुदू थी वियो। इहा ई ॻाल्हि आहे, तड़ तव्हां कयो आहे उन में वुदू शामिल आहे, भई जनाबत जो तड़ न हुजे, ईअं ई तव्हां तड़ कयो था पिया, हुन में बि तव्हां वुदू करे निकिरंदो त तड़ में वुदू थी वियो। पर जेकॾहिं तव्हां नक में पाणी न विधो, गुरड़ी न कई, ईअं तव्हां शावर कयो त पोइ माना इहो वुज़ू न थियो, छो जो वुदू में हिकिड़ी शइ रहिजी वई न, हिकिड़ी ॻाल्हि। अलहमदिल्ला, इन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं माण्हू वुदू करे थो पियो आम निमाज़ जो, हुन खां पोइ दुआ बि पढ़णी आहे, इहो किन ॿिनि हंधि आयो आहे, असां सभिनी खे ख़बर आई आहे, दुआ बि घुरणु खपे, या टियों असां पढ़ो ॿियो कलमा शहादत पढ़ंदा आहियूं, उहो पढ़णु खपे। हाणे हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि, हिते पाकाई लाइ हुकुम आयो आहे त गुसुल कयो, तहारत, तहारत माना पाकाई कयो, पाकाई कीअं थींदी, गुसल सां थींदी, ठीकु। निमाज़ लाइ वुदू आहे, निमाज़ लाइ वुदू आहे त माना तहारत अॻु में ई आहे। हाणे इन गुसल जे लाइ जेके तरीक़ा आहिनि हिननि ॿिनि हदीसुनि मुबारक में बि आया आहिनि। अगेन मां चवंदुसि त अलाह पाक बे इंतिहा अजूरो ॾे असांजी भेण खे, अदी सरवत मुंहिंजी भेण, अलाह पाक वॾो हुनखे ॾांहुं ॾिनो आहे, अलाह पाक हुनखे वॾी सम्झ ॾिनी आहे ऐं वॾी मुरवत ॾिनी आहे। माशाल्लाह, अॼु मां चयोमांसि अदी मूंखे यको मां बिज़ी हुयुसि, मां पाण कोशिशि कयां पियो पर मां हिते न करे सघां, मूंखे हवाला करे कढी ॾींदा, हीउ मुंहिंजो टॉपिक आहे। वाह, हर को बिज़ी आहे, अदी बिज़ी न आहे। रिक्वेस्ट मुंहिंजी वेंदी आहे, अलाह अकबर जल शानो, 2 कलाक बि न कलाक थिए थो पियो त अदा ही हवालो अथव, अदा ही हवालो अथव, अदा ही हवालो। अलाह साईं हुनखे वॾो अजर नसीब फरमाईंदो इंशा ताला, आमीन। अलाह साईं जे घर में बरकतुनि में, अमल सिहत में आमीन अलाह साईं बरकतूं नसीब करे, मुंहिंजा मौला ईमान में हर तरह सां इंशा आमीन सुठो रखीसि। आमीन। हाणे ॻाल्हि आहे त गुसुल कजे, पर पाणी कोन्हे। जेकॾहिं हूअं पाणी न हुजे किन सूरतुनि में जिते तव्हां पुराणे ज़माने में ॾिसो, दरियाउ कोन्हे, ॿी ॻाल्हि कोन्हे, खूह कोन्हे या शइ फॉर एग्ज़ाम्पल, पर जेकॾहिं तव्हां इहो ॾिसो त भई जेके टांकियुनि ते पाणी हलनि था पिया, उहो बिजली बंदि हुजे त पाणी कोन्हे। हाणे निमाज़ टाइम वियो, ॿिए निमाज़ टाइम मथां अची वियो आहे, हाणे निमाज़ त पढ़णी आहे, हाणे गुसुल न थियो त निमाज़ कीअं थींदी, ऐं निमाज़ कंहिं सूरत में छॾणी न आहे। माण्हू नापाक आहे, भई नापाकी में ॿियो त कमु खणी वेठो हूंदो कुझु बि, पर अलाह पाक त नापाकी में त मना करे छॾे त निमाज़ खे वेझा ई न वञो।
त निमाज़ त कंहिं सूरत में छॾणी बि न आहे। हाणे मां मुंझी पियो न, छा करे। केॾी अलाह पाक जी सहूलियत आहे। अलाह पाक चयो तव्हां तयमम कयो, पाणी न आहे त न आहे। अलाह गुसुल तव्हां तयमम ॾिसजो। मां पहिरीं तयमम जी ॻाल्हि कयां। अलाह अकबर जल शान हू एॾो आसान जो तव्हां तसवर कोन था करे सघो। असांखे ख़बर न आहे, जिन खे ख़बर हूंदी उन्हनि खे ख़बर आहे। पर गुसुल इहो आहे, वार हिकिड़ो आहे आलो न थियो वार, गुसुल थियो ई न। मां सुकल रहिजी वियो त गुसुल न थियो। वुदू में तव्हांजी खुड़ी खे हेठों का खुश्की रहिजी वई, तव्हांखे नज़र न आई, या पोइ ॾिठो अड़ी त नमाज़ मां पढ़ी छॾी, पर हे त रहे न, वुदू त हुयो ई कोन। इंसान खां ग़लती थी, अलॻि ॻाल्हि आहे, अलाह क़बूल करण वारो। पर मां हूअं थो चवां त हू वुदू लाइ इहो आहे त भई बेदी में सभु आल जे तिरो तरी बि तव्हांजा हलाल करे हिननि में बि कयो, का शइ ख़ुश्क न रहे। अलाह अकबर जल शान। ऐं अलाह पाक जॾहिं असां ॾिनी तयमम जी, अचो तयमम ॾिसूं त केॾो ॾुखियो आहे। पहिरीं उहो ॾिसूं। पर आयत अॻिते हले थी पई, उहो ॾिसंदासीं कि ॾुखियो आहे सवलो आहे। मुंहिंजो मक़सदु चवण जो, मां सर्कस ॻाल्हायो त वैन कुतुम मर्दा, ऐं जेकॾहिं तव्हां हुजो बीमार, ऐं अला सफ़र आहिनि, जेको जो मुसाफ़िरी में, ऐं जा अहदुम मिनकुम मिनल गाइत, इहा गाइत चइबो आहे जाइ ज़रूरत, वाशरूम करे अचे, या आयो कोई उतां जाइ ज़रूरत खां, ऐं लामस्तुम, लम्स न ते छुहण कंहिंखे चइबो आहे, लम्स ॿुधो हूंदो तव्हां लफ़्ज़ लम्स। तव्हां कंहिंखे छुयो, कंहिंखे अन्य सां औरतुनि खे सोबत, या औरत सां, ईअं पंहिंजे घर वारनि सां चइजे। औरतुनि जो मतिलबु थींदो पंहिंजे घर वारनि सां। ठीकु। पोइ अलाह पाक छा थो चए, फलम तजिदू माअ, न तव्हां लहो पाणी, जेकॾहिं पाणी तव्हांखे कोन थो मिले त फतयममु, तव्हां छा कयो, त तयमम करियो। त तव्हां तयमम, न न पोइ न तव्हां लहो पाणी, त तव्हां कयो तयमम, या ईअं तव्हां न चइजे बि सही आहे, तयमम करियो। कीअं कयूं, सईदन तय्यबन, मिटीअ सां। कहिड़ी मिटीअ सां, तय्यबन, पाक मिटी सां। मिटी हुजे कहिड़ी, पाक मिटी सां तयमम कयो, मिटी सां। कीअं कयूं, अचो। हाणे पाणी मुयसरु न हुजे जो मक़सदु छा आहे। माना पाणी हुजे ई न, किथे माण्हू सफ़र में आहे, पाणी कोन्हे, ॿ बोतलूं खणी आयो पाण सां वञी, पाणी पी छॾियूं, हाणे त पाणी कोन्हे जो मां वुदू करे, ऐं मूंखे नापाकई बि आहे, त मां कीअं कयां इहो। माना पाणी मुयसरु न आहे। पर पाणी मुयसरु हुजे, पर उन ते दस्तरस न हुजे। कीअं, हे खूह आहे, पाणी जाम आहे, न मूंखे डोल आहे, न मूंखे का रसी आहे, मां कीअं पाणी कढां। पुॼी बि नथो सघां हेठि, पाणी मथे त कोन्हे, आहे त सही, मां वटि त कोन्हे। माना मां खे उज़ुर आहे, त मां तयमम हाणे करे सघां थो। पाणी हुजे पर इस्तेमालु जहिड़ो न हुजे, का मुर्दार शइ हुन में पियल आहे, अलाए कहिड़ो हिन में गंद पियो आहे हिन में, हाणे हिन में मां वुदू कीअं कयां। वुदू त पाकाई लाइ, ही किनू पाणी खई पाकाई कबी छा। या बीमारी जे करे, बीमार आहे माण्हू, भई मां न उथी थो सघां, न वॉशरूम वञी थो सघां, पाणी खणी अचे को मुंहिंजे लाइ बि, मूंखे तकलीफ़ थी थिए, बाबा पाणी खे मां त न लाईंदुसि, मूंखे थधो थो लॻे, गरम थो लॻे, छा बि, या कंहिं ॿिए ख़ौफ़ जे करे, मसलन ज़हरीलो पाणी आहे, पाणी पियो आहे, अड़ी हे त पियो आहे पाणी यार हिते, कंहिं घर में हूं, कंहिं ॿाहिरि रहंदो यार पाणी त पियो आहे, पर हे जहिड़ो माहौल आहे हिते, जंहिं जंग में आयो आहे, ॿिए में आहियूं, यार इहो सुभाणे ज़हरीलो पाणी हुजे त पोइ हुन सां ख़ौफ़ आहे, त न आहे करिणो अथई, न आहे हथणो हुनखे, न आहे तिड़कणो हुन सां, या हुनजे इस्तेमालु करण मां को ख़तरो या अंदेशो हुजे। जी भैया साईं, साईं नईम साहब, साईं जो क्वेश्चन आहे को मुज़फ़र साहब। जी साईं। जी साईं, भले साईं खे ॿ मिंट, भले सही, साईं। उहो हिकिड़ो हिकिड़ो थोरो कंफ्यूजन हो, मूंखे लॻे थो कंहिं जॻह ते पढ़ियो हुयो त जेको आहे सो तड़ वठण खां पोइ, गुसल खां पोइ वरी जेको आहे सो वरी पेशाब वग़ैरह सुकाए पोइ वुज़ू करण बि अफ़ज़ल आहे। छो जो कीअं उहो साईं? पेशाब सुकाइण ज़रूरी आहे वुज़ू खां पहिरीं। ऐं जेको आहे सो तड़ करण में, वेंझण में जेको आहे सो उन जी पोइ पक नथी हुजे, त जेको वुज़ू थियो आहे, तड़ थियो आहे,
त तंहिंखां चवंदा उन खां पोइ अफ़ज़ल आहे त माण्हू जेको आहे सो वरी पंहिंजो पाण खे सुकाए प्रूफ करे ऐं वरी वुज़ू करे छॾे। इन जे असां बारे में मां तव्हांजो छा ख़्यालु मां आहे? मां अञा इहा ॻाल्हि कोन सम्झी, पर इन ते थोरो पाण थोरो डिस्कस कंदासीं, छो जो साईं एॾो ॾुखियो न आहे मामिलो। इन मुंहिंजे ख़्याल में साईं जेतिरे क़दुरु मां तव्हांजी ॻाल्हि सम्झो आहे, इहा पाबंदियूं साईं अहिड़ियूं हरूभरू कोई कोन्हे का। हा, इहा ज़रूरु आहे त अॻे छा हूंदो हो त जेके जेके माना तड़ करण वारी जाइ हूंदी न, त उते चइबो त पेशाब न कयो, छो जो उहो ॿिए लाइ नापाकी पैदा करणु आहे। दौड़ जी जाइ ते पेशाब न करणु खपे। बाक़ी अहिड़ा काई क़ाइदा कोन्हनि साईं, मुंहिंजे ख़्याल में कोन्हनि। वल्लाह आलम साईं, तव्हां मां ॻाल्हि पूरी थी सघे थो न सम्झो हुजां, पर तड़ करे वरी हो करे वुज़ू ईअं न आहे साईं, आसान आहे ॾाढो मुंहिंजे ख़्याल में। वल्लाह आलम साईं, पोइ पाण हिन ते थोरो पाण वेहंदासीं। इहा ॻाल्हि सही आहे साईं, पाण वेहूं ॿ मिंट क्लास खां साईं पोइ। इहो क्लास खां पोइ वरी डिस्कस कंदा। हा, त इनशा ताला इहो त हाणे हिकिड़ो आहे त बीमारी जे करे उन खां पोइ इन जो इस्तेमालु करण में को ख़तरो आहे, को अंदेशो आहे। हाणे ख़तरो कहिड़ो आहे भई, हिकिड़ो आहे त परे खां मूंखे नज़र अचे थो पियो पाणी उते आहे, पर हिते ख़तरनाक जानवर आहिनि। ॿी का ॻाल्हि आहे भई, दुश्मन जी टेरेटरी आहे, मूंखे ख़बर आहे त हिते काई बि शइ ओचितो थी सघे थी पई, या को हुते यार न हिन इलाइक़े में न वञिजांइ, ॾाढा हो आहिनि दाड़ियल आहिनि, हीअं माना हिकिड़ी बि ॻाल्हि ख़तरो आहे कंहिं बि शइ मां। ठीकु, त उहो माण्हू मजबूरी काई न आहे, एॾो मजबूरी काई न आहे, अलाह पाक आसान कयो आहे। तयमम कयो इन्हनि सूरतुनि में, माना पाणी न हुजणु जेको अलाह पाक चयो आहे, उन में सभु शइ अची थी वञे। ठीकु थियो इनशा ताला, अलाह सी बदल। उन खां पोइ कहिड़ी मिटी सां सही अजदन, माना मिटी कहिड़ी पाक, हिन माना छा? हाणे हिन में चारि ॻाल्हियूं आहिनि, तयमम में चारि ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि त मिटी हुजे, कहिड़ी मिटी? कची मिटी जेका थींदी आहे, पकल न, ऐं कुदरती मिटी जेका हूंदी आहे। हीअं त को प्लेटो जेका ॿार खेॾंदा आहिनि उहा बि मिटी सम्झे माण्हू, न ईअं न आहे। ज़मीन जो हिसो हुजे, उन मां ठहियल शइ हुजे काई बि, माना ज़मीन जे हुन मां काई बि शइ जेको आहे न, माना जेका सिर ठहियल आहे कची आहे कुझु, पकी न, अलाह अलाह पकी ते बि ख़ुदा ॼाणे, पर इहा पक न आहे मुंहिंजी। पोइ ज़मीन जो हिसो हुजे, माना उहा शइ ज़मीन मां निकितल हुजे। या ॿी ॻाल्हि इहा, उहा मिटी ख़ुश्क हुजे, हाली न, पाक हुजे, उन ते का निजास्त लॻल न हुजे उन मिटी ते। ऐं चोथीं ॻाल्हि कहिड़ी? अहिड़ी शइ जंहिं ते मिटी न त खणी दज़ई हुजे, यानी पथर आहे उहो हुजे। पर ही चारि ॻाल्हियूं आहिनि, या मिटी हुजे त ख़ुश्क हुजे त पाक हुजे। इहे शयूं न हुजनि त कम अज़ कम दज़ई हुजे का, के पथर ते पियल आहे तॾहिं बि ठीकु आहे, भित ते दज़ आहे उहो बि ठीकु आहे। हाणे पाक मिटी में कहिड़ी शयूं शामिल न आहिनि, ही लिस्ट वधीक थी सघे थी पई, जंहिंखे ख़बर हुजे प्लीज़ उहो ग्रुप ते शेयर करे। अहिड़ी का ॻाल्हि त उहो इनशा ताला, छो जो असां सभु सिखूं था पिया न, शागिर्द जेका शइ थी सघे ठीकु आहे, ॿियूं डिटेल्स हूंदियूं इनशा उहा बि सिखबी अॻिते, जेकॾहिं कहिड़ी ॻाल्हि हूंदी त। डामर आहे, खा खाक खाक न खाक, ही खाक लिखियल आहे। कोयलो, ही कोयलो पियो आहे त हिन ते तई मां करे सघे, ईअं न थींदो। कंक्रीट आहे, उन ते न थींदो। अहिड़ी मिटी, छो जो कंक्रीट ज़मीन मां निकितल छड़ी न, हुनमें का ॿिया बि थियनि था पिया मामला। अहिड़ी मिटी जंहिं ते जानवर जी ग़लाज़त हुजे, का बि न नजस या हुजे साईं। नापाक जाइ आहे, हुन ते बि वुज़ू न थींदो। ऐं गप या आली मिटी हुजे, उहा बि मिटी में शामिल न आहे। कंहिं नापाक जाइ तो मिटी खणो, इहा बि सही मिटी न आहे। ठीकु, पाक मिटी न आहे। हाणे मिटी त थी, करणो बि आहे। अलाह पाक अॻिते चए था तो, फम सहू बि वुजूहिकुम व ऐदीकुम, पोइ मसह कयो। हा, उहो उन पे सिंधी में ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहिनि हुनखे, मिख मिख चवण लाइ मखियो आहे कीअं, बहरहाल मसह कयो छाजो? बे वुजूहिकुम व ऐदीकुम, ऐं पंहिंजे मुंहनि ऐं पंहिंजे हथनि जो। हाणे इम्स जेको आहे माना ऑर्डर आहे, अलाह पाक चयो न फम सहू, पोइ मसह करियो। करियो छा आहे? इहा स्टेटमेंट आहे, ऑर्डर आहे। इम्स यानी फ़िअल अम्र आहे, ठीकु, ऐं सिंगुलर आहे, मुफ़रद आहे। हिन में जॾहिं असां वाव जमा जो ॾींदासीं त थींदो इम्सहू, पोइ फमसहू, माना ही जेको हरकत हिन ते ईंदी न, इहा कहिड़ी ईंदी? हे वाव साकिन ईंदो आहे न, त हिन ते कुझु हरकत हुजणु खपे। हिन ते हरकत कहिड़ी ईंदी? उहा जेका वाव जी मर्ज़ी हूंदी। ऐं वाव छा कंदो आहे? वाव चवंदो आहे मूंखे दम खपे। पता बि कॾहिं कॾहिं
हा फतह कॾहिं कॾहिं ठीकु आहे, न त हुनखे दम खपंदी आहे। ठीकु। ऐं ॿियो अलिफ ॾिबो आहे लाज़मी करे। अॻिते ही वजुन आयो आहे, इहो सिंगुलर आहे। यजुन सिंगुलर आहे, हिन जो जमा वजून ऐदी। हाणे तम करण जो तरीक़ो कहिड़ो आहे? नियत करणी आहे, पाकाई करण जी। हथ मिटी ते रखबा आहिनि हीअं ॿई, हीअं ॿई। त नज़र अचे थो साईं फोटो मुंहिंजो? साईं कोई बि नईम साहब नज़र अचे थो हीअं? जी साईं, हा भले थोरो कैमरा खे तव्हां हाणे हेठि सही आहे कयो। हीअं? हा सही आहे। ॿ हथ, हे मिटी पई आहे न, कंहिं कंहिं थांव में रखिजे या ईअं रखिजे, को बि ॿ माण्हू ज़मीन में आहे ॿाहिरि, त ईअं उते ई मिटी था रखे। घर में खणी थो अचे को बीमार हुन लाइ खणी था अचो, त माण्हू वटे कंहिं में खणी अचे या थांव में, प्लेट में, डिश में, ॿ हथ ईअं रखबा। पोइ छा कबो? इन उन खां पोइ हथनि ते लॻल मिटी छंडबी, छो जो जेकॾहिं मिटी लॻी वई हथनि खे, पोइ हीअं करे छंडबो आहे, हीअं हीअं। जीअं ही हेठि मिटी हिनखे लॻल आहे न, तिरी खे, तिरी हेठि छॾिजे, ईअं न त हीअं छॾिजे, मुंहं में लॻी वञे, न हीअं। हीअं छो हिकु ॿ टे दफ़ा कजे। या कॾहिं कॾहिं के चवनि था पिया त फूक बि ॾेई सघिजे थी पई, त मिटी छंडी। ठीकु। हाणे छा थींदो? उहा ॿई हथ मुंहं ते फेरण, जीअं वुज़ू में कबो आहे न, हीअं करे, हीअं करे, हीअं। मसह बि ईअं करे सघे थो, मसह ई करिणो आहे न, कननि खे बि ईअं करे सघे थो, जीअं मुंहुं धोइबो आहे ईअं। ठीकु। हिकिड़ो ई दफ़ो? घणा दफ़ा? 3 दफ़ा न, हिकिड़ो दफ़ो। पोइ वरी ॿियो भेरो छा करे? ॿई हथ मिटी ते हणे, मिटी छंडे। हाणे ॿियो स्टेप करिणो आहे, कहिड़ो? हथनि ते। हथनि जो हुकुम छा आहे? खॿे हथ खे सॼी बाह में हीअं जेको आहे हीअं करे। हाणे के वरी 3 आङुरियूं था खणी अचनि या कीअं, बहरहाल उहो अलाह आलम से, हर को पंहिंजो कंहिं ॿिया वीडियो ॾिसी सम्झी सघे थो पियो। पर असां त मुख़्तसिर ॿुधायूं था पिया। त हीअ जेको आहे न, हीअ मसाउ कंदो हीअं बाह जो। ठीकु आहे न? हथ बि आहिनि, हथु हथु ऐं बाह ठूट ताईं वञे। के चवनि था पिया त फ़क़ति हथ ताईं, ठूट ताईं न। पर काफ़ी मुफ़सरनि इहो चयो आहे त लिखियलु हथ ताईं आहे। पर ॻाल्हि छा आहे त छो जो वुदू कजे थो पियो, जॾहिं उहो ठूट ताईं थींदो आहे न, त बहितर आहे त ठूट ताईं कजे। पर उहो हर कंहिंजा राय मुख़्तलिफ़ आहिनि, इन करे मां ॿई ॻाल्हियूं थो कयां। या त हथ ते मसो थिए हिन जे मथां, या वरी हेॾे थींदो ठूट ताईं, हिनखे फेराए हीअं अचे माण्हू, पोइ वरी हिन सॼे हथ सां खॿे हथ जो हीअं मसो करे हिनखे मोटाए अचे थो, हे ठूट में अचे। त ठीकु थियो? अहिड़े नमूने सां माना हाणे हथ छड़ो हथ कराइनि ताईं या हथ ठूठ ताईं, इहे ॿई ॻाल्हियूं आहिनि हिन में, जेको जंहिंखे पसंदि अचे। ठूठ ताईं करे सघियो थो त ठीकु आहे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे अलाह आलम। त जेकॾहिं न भला बीमार आहे त पोइ भले कराइनि ताईं करे। कुझु आलमनि मुताबिक़ हथनि खे ठूठ बजाए कराइनि ताईं फेरणु काफ़ी आहे। हाणे अलाह पाक आयत जो इहो आहे। जी मुंहिंजा साईं, हिकिड़ो सेकंड मूंखे छॾो ॾिजो, इहा आयत पूरी थी वई हिते। जी जी जी। इहो आहे त चओ त हिन अलाह कान अफ़ूअन गफ़ूर आहे, माना त छा तरीक़े चो त अलाह आहे माफ़ी ॾींदड़। माफ़ी, ग़लती थी वई त माफ़ी ॾींदो। टिजड़ो न आहे एॾो अलाह खां रूबरू। त अहिड़ी ग़लती थी वई थी, जेका तव्हां बहितर सम्झो था उहो कयो। बहितर सम्झो था ईअं न त मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां हथ नथो धोआं, तय में आहिनि त सही, पर अछो भला जो हथनि खे मसो नथो कयां, ईअं न। माना उहा ई शइ कयो, पर हिकिड़ी का ग़लती थी वई, हिते को रहिजी वियो, हीअं न थियो, पहिरियों खॿो थी वियो, पोइ भला आलम का बि ग़लती थी वई, अलाह माफ़ी ॾींदड़, बख़्शणहार। ॼाणी वाणी ग़लती न कजे। ग़लती थी वई त अलाह माफ़ी ॾींदड़ आहे, बख़्शणहार। साईं बहरहाल हिते पंहिंजो इनशा ताला सेशन पंहिंजो ख़तमु था कयूं। इन खे चइबो आहे हर्फ़ इन में इस्म न हूंदो, ख़बर इन हूंदी। कान, इन में इस्म कान हूंदो, इहो फेल आहे। इन में हूंदो इस्म कान, ख़बर कान। इहो यादि रखणु खपे। वधीक डिटेल में पोइ वेंदासीं। आहे त पंहिंजी हिते पूरी था कयूं पिया। त हिते ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि तस्वीरुनि में अचे थो पियो त सफ़र जे दौरान हिकिड़ो दफ़ो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़र मुबारक दौरान असल नाले हिकु असाब सबुरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी सुवारी मुबारक जी ज़ेन, जेका ज़ेन थींदी आहे न, दुरुस्त करण ते मामूर हुयो। हिकु दफ़े सफ़र दौरान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उठणी ते ज़ैन रखण जो हुकुम ॾिनो। त हुन ॿुधायो त मां जुमिली आहियां, त हुन ते बि चवनि था आयत नाज़िल थी आहे। वल्लाहु आलम कहिड़ी ॻाल्हि सही आहे। पर पंहिंजो सेशन हिते ख़तमु था कयूं पिया। थोरी पाण डिस्कशन कयूं, पोइ इनशाला नेक्स्ट टाइम वरी ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे साईं? जज़ाकल्लाह साईं, जज़ाकल्लाह जी ख़ैर। साईं, मूंखे साईं आहे हिकिड़ो मिंट पाण वेहूं था, पोइ पाण सेशन बंदि कंदासीं।
त कहिड़ी ॻाल्हि आहे साईं? कंहिंजो साईं नईम साहब चेट में का ॻाल्हि आहे या साईं नईम लाखाणी साहब जी ॻाल्हि का ही? लखानी साहब लिखियो। सभ खां पहिरीं साईं रिकॉर्डिंग स्टॉप कयो। जी साईं। रिकॉर्डिंग थी साईं चयो तो हा स्टॉप पे पोइ वरी डिस्कस करियूं। जी हा। जी साईं लखानी साहब कुझु सवाल कयो पिया चेट में अॼु हा साईं, ही वरी जेको साईं मसा जो पे